नाज़िर मसूबुरगढ़ी में यूनियन काउंसिल तरफ़ां समूरनि सरकारी स्कूलनि में 60 सोलर जूं प्लेटूं ऐं 120 पखा विरहाइण वारी तक़रीब कोठाई वई। तक़रीब जो मेहमान ख़ास पीपी अॻवान प्रोफेसर अली नवाज़ लगारी ऐं चेयरमैन यूसी मसूबुरगढ़ी सैयद मंज़ूर शाह हो। उन मौक़े ते यूनियन जे गर्ल्स तोड़े बॉयज़ प्राइमरी स्कूलनि जे उस्तादनि खे घुराए उन्हनि खे सोलर प्लेटूं ऐं पखा ॾिना विया। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मेहमान ख़ास प्रोफेसर अली नवाज़ लगारी चयो त हीउ ॾाढो बहितरीनु अमल आहे जंहिंसां स्कूलनि खे रिलीफ मिलंदो, ॿार सुठे नमूने तालीम पिराईंदा। हीउ कमु सॼी यूनियन काउंसिल में थियो आहे। चेयरमैन यूसी मसूबुरगढ़ी सैयद मंज़ूर शाह ॻाल्हाईंदे चयो त अॻु में यूनियन में नलका ऐं सिलाई मशीनूं विरहायूं हुयूं ऐं हाणे पंहिंजे यूसी जे तालीमी इदारनि में सोलर प्लेटूं ऐं सोलर पखा विरहाया आहिनि। उन मौक़े ते आपा ज़रीना, ग़ुलाम अली लगारी, सची ॾिनो कमराणी, परखोमल, शाहनवाज़ नूंदाणी, जान मोहम्मद बुर्दी, मुश्ताक विगो, अशोक कुमार ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त यूनियन काउंसिल मसूबुरगढ़ी जे छोकिरनि तोड़े छोकिरियुनि जे स्कूलनि में ही सोलर जूं प्लेटूं ऐं पखा ॾियण वारो चेयरमैन जो अमल निहायत ई क़ाबिले तारीफ़ आहे। तक़रीब में अब्दुल कादिर साम, जावेद दल, वसीम शाह, साबिर शाह, शाह बख्श लगारी, मोहम्मद अली बिरोही, अल्हा रिनो डाहिरी, ज़ाकिर विघियो ऐं ॿियनि माण्हुनि शिरकत कई।